मीर साहब बस सिर्फ एक रियासत जो बादशाह शहंशाह है पर सागे वठू एक हुस्न परस्त शायर भी है इस तू नजर नसर जे जादू ऐं सहर में पाण खे गिरफ़्तार करण जी कोशिश न कर ये तो हिकु दफ़ो गिरफ़्तार थी वई न त को सम्झ तो असांजा तन मां वठी वेंदा छायो काफ़ी नाहे तो शहंशाह आहे ऐं उन सां गॾु आहे जवाब ॾियां तोखे चयो त दिलि खे वरितो वेंदो आहे दिलि ॾिनी न वेंदी आहे हा कोशिश कर सुबुह जो घर आए असांखे अस्पताल में छॾियो वो भी तो हाणे असांखे थी चुकी हथा ॾियण लाइ थोरी छो तव्हां चओ त मां रियासत जी परवाह न की तव्हांजी वजूद जी ख़ुशबू अॼु असांजे चेहरे खे रोशन करे छॾियो पर तव्हां कहिड़ा आशिक़ सभु कुझु सभु कुझु हिकिड़ो गुल बि नथा ॿुधायो ॻाल्हाए सघियो असांजी हिकिड़ो गुल बि ॻाल्हि सही रसोई असांजी ॻाल्हि असां हिकिड़ो गुल असीं न लखनि कहिड़नि गुलनि खे ॿुधाइण चाहियूं था तो एतिरा असांजे हिकिड़े